अस्सलाम वालेकुम विवाल। अॼु असां सिंधी निसाब जे सिंधी चौथों किताब जे हवाले सां जेको आहे सो डिस्कस कंदासीं। हुन में जेके मौज़ू आहिनि, उन जा जेके चैप्टर्स आहिनि, उन जा जेके बाब आहिनि, उन जे हवाले सां असां डिस्कस कंदासीं। त सभ खां पहिरियों असां वटि जेको सबक़ सिंधी चौथी किताब में पहिरियों पहिरियों जेको सबक़ अचे थो उहो जेको कुदरत वारा, इहो हिकिड़ो हमद आहे बाबा, ठीकु आहे। हमद आहे ऐं हिन जो फॉर्मेट जेको आहे उहो नज़म वारो फॉर्मेट आहे। हिन जो जेको फॉर्मेट आहे उहो नज़म वारो आहे। वैसे ही हमद आहे, जॾहिं ही इन मां को बेत ईंदो त असां उनखे हमद कंदासीं, ठीकु आहे। उन खां पोइ सबक़ ॿियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे बारे में ही असांखे मौज़ू मिले थो, त असां हिनखे सवाने अदब चवंदा आहियूं बाबा, हिनखे सवाने उमिरी चवंदासीं। उन खां अलावा अॻिते अचूं था असां पढ़ंदा सबक़ टियों, हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा। हाणे इहो बि सवाने उमिरी आहे, छाकाणि त हिन में बीबी ख़दीजतुल कुबरा जे बारे में असांखे ॼाण मिले थी, कंहिं शख़्स जे कंहिं फ़र्ज़ जे बारे में असांखे ॼाण मिले थी, कंहिं मौज़ू में, त उनखे सवाने उमिरी चवंदासीं। हीअ हिकिड़ी सवाने उमिरी आहे। उन खां अलावा सबक़ चौथों आहे असांजो नबी। हाणे इहो हिकिड़ो नात आहे, ठीकु आहे बाबा, पर हिन जो जेको फॉर्मेट आहे उहो गज़ल वारे फॉर्मेट में लिखियलु आहे, पर असां हिनखे नात कंदासीं। हिन जो फॉर्मेट गज़ल वारो आहे, ठीकु आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, ख़ुदा जो प्यारो असांजो नबी, सदा जो जियारो असांजो नबी, नबी नबी पहिरें बंद में ॿई जेके हम काफ़िया वधनि, वरी हाणे ॿिए बंद लिखूं था अचण साण तंहिंजे थियो रोशन जहां, आहे नूर सारो असांजो नबी। हाणे ॿी लाइन में नबी अची थो वञे, ठीकु आहे। त साॻी तरह सां हर बंद में जेको आहे सो तव्हांजे ॿिए सिट में जेको आहे असांखे हम काफ़िया आवाज़ नज़र अचे थो, तंहिं करे हीअ हिकिड़ो गज़ल आहे, पर ही असुल में नात आहे। शबे क़द्र बाबा हिकिड़ो सबक़ पंजो आहे। शबे क़द्र हुनजो मौज़ू आहे ऐं हिन जो मौज़ू जेको आहे उहो मज़मून आहे। उन खां अलावा अॻिते हलूं था, सबक़ छहों आहे मखदूम नूर रहमतुल्लाह अलैह। हाणे इहो हिकु कंहिं शख़्स आहे, जंहिं शख़्स जे बारे में जॾहिं असां लिखंदा आहियूं त सवाने उमिरी थी वेंदो आहे। अॻिते हलूं था ज़िंदगी जो मक़सदु। ॿारो अॼु असीं हाणे इहो ज़िंदगी जो मक़सदु हिकिड़ो जेको आहे सो ड्रामो आहे, छाकाणि त हिन में मकालमा मौजूदु आहिनि। जॾहिं मकालमो जंहिं शइ में हूंदो आहे त हुनखे ड्रामो चयो वेंदो आहे। उन खां पोइ असां अॻिते हलूं था सबक़ अठों वतन जी हुब। हाणे वतन जी हुब जेको आहे हिकिड़ो जेको आहे सो चइबो आहे मिली नज़म, पर असां हिनखे नज़म चवंदा आहियूं। हीअ हिकिड़ो नज़म आहे। वतन जी हुब जे में नथी दिलि में ईमान कहिड़ो थियो, अमल आहे जो इंसान में त पोइ इंसान कहिड़ो थियो, अञा ताईं ग़रीबनि सां न धारी को जो हमदर्दी, ग़रीबनि लाइ सभिनी दिलि में भला अरमान कहिड़ो थियो। हाणे हीअ असुल में जेको फॉर्मेट हिन जो आहे उहो गज़ल वारो फॉर्मेट आहे, पर हीअ हिकिड़ो नज़म आहे, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ क़ौमी झंडे जी अहमियत। अॼु 23 मार्च जो ॾींहुं आहे, स्कूल में असेंबली, हाणे सो पूरो तव्हांखे बैकग्राउंड पस मंज़र ॿुधाए थो त हीअ हिकिड़ो ड्रामो आहे, ठीकु आहे बाबा। सबक़ ॾहों आहे शाहजहां मस्जिद ठठो। उस्ताद मोकल ॿारनि खे चयो सुभाणे अचर ॾींहुं सुबुह जो सवेरे स्कूल में अचो त पाण ठठे शाहजहां खे माना कंदासीं। ॿिए ॾींहुं सुबुह जो 8 वॻे ताईं सभई ॿार स्कूल जे मैदान ते अची गॾु थिया, ठीकु आहे। हाणे हीअ हिकिड़ो हिन जो सफ़रनामो थी। हा ॾिसो, हिन में ही सफ़रनामे जो फॉर्मेट बि आहे ऐं हिन में असांखे जेको आहे सो ड्रामे जी शिकल में नज़र अचे थी। हिन जे ॿई सिर्फ़ हुन ते लॻी सघनि थी, पर हिन जो मोस्ट प्रोबेबिलिटी जेके चांसिस आहिनि उहो ड्रामो आहे, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ अॻिते हलूं था सबक़ 11 आहे शहीद राशिद मिनहाज। कंहिं शख़्स जे बारे में आहे सवाने उमिरी आहे, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सबक़ 12 आहे बहार जी मुंद। बहार जी मुंद आहे, बेरूमत जो लिखियलु आहे। हाणे जेको फॉर्मेट आहे उहो बेत वारो फॉर्मेट आहे। हिन जो जेको फॉर्मेट आहे उहो बेत वारो फॉर्मेट आहे, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ अॻिते हलूं था कंप्यूटर जी आत्म कहाणी। हिन में सिधो सिधो ॿुधायो त आत्म कहाणी, उहो जेको मां पाण लिखे कंप्यूटर जी आत्म कहाणी सबक़ ते इहा आत्म कहाणी आहे, ठीकु आहे बाबा। उन खां अलावा अच्छा आत्म कहाणी जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे त उहो हमेशह जेको ज़मीर ख़ालिस मुतकल्लिम आहे उन में लिखी वेंदी आहे। आत्म कहाणी यानी आऊं जंहिंमें अचनि था फर्स्ट जेको पर्सनल प्रोनाउन जेके असां पाण अंग्रेज़ी में चवंदा आहियूं, ठीकु आहे न। फर्स्ट पर्सन जेको हूंदो आहे, जेको पाण कलाम कंदो आहे, ठीकु आहे, उनजे फॉर्मेट में आत्म कहाणी लिखी वेंदी आहे। उन खां पोइ सबक़ 14 आहे बीमारियुनि खां बचाव जा उपाय। हाणे बीमारियुनि खां बचाव जा उपाय जेको आहे हिकिड़ो मज़मून आहे जेको सबक़ 14 आहे। सबक़ 15 आहे शेख सैदी जूं ॾाढ भरियूं ॻाल्हियूं। शेख सैदी जूं ॾाढ भरियूं ॻाल्हियूं। शेख सैदी नालो शरफ़ुद्दीन हो। हाणे इन में मथां जेको पोर्शन अचे थो उहो जेको आहे असांखे नज़र अचे थो त उहो हुनजे सवाने आहे, पर उन खां हेठि जेको आहे उहो हुनजो जेके ॻाल्हियूं आहिनि उहे हिकिड़ो मज़मून आहिनि, ठीकु आहे बाबा। उहे मज़मून लिखियल आहिनि हेठि।
हेठि उहे मज़मून लिखियल आहिनि, ठीकु आहे, 10 भरिया मज़मून। अच्छा, हाणे अॻिते वञूं था असां सबक़ 16 तंदुरुस्ती, इहो बेत जे फॉर्मेट आहे, बेत आहे, ठीकु आहे बाबा। उन खां अलावा सबक़ 17 आहे क़ौमी जज़्बो, इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ 18 वॾी ॿोॾ, बाबा इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ 19 मुंदाई तामीर, बेत आहे, इहो फॉर्मेट शाह लतीफ़ भट्टाई रहमतुल्लाह अलैह जो लिखियल आहे, ऐं इहे बेत जो फॉर्मेट आहे, ठीकु आहे बाबा। सबक़ 20 आहे माहौल जी सफ़ाई, माहौल जी सफ़ाई हिकिड़ो मज़मून आहे, ठीकु आहे बाबा। सबक़ 21 किस्सो बादशाह ऐं वज़ीर जो, हिकिड़ी लोक कहाणी आहे, हीअ छा आहे, लोक कहाणी आहे, ठीकु आहे बाबा, हिकिड़ी लोक कहाणी आहे, बादशाह किस्सो बादशाह ऐं वज़ीर जो, हीअ लोक कहाणी आहे बाबा, ठीकु आहे। उन खां पोइ सबक़ 22 आहे क़ाइद अवाम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो। हाणे इहो सवाने उमिरी आहे, असां कंहिं माण्हू जे कंहिं शख़्स जे उमिरि जे बारे में लिखूं था, उन जी ज़िंदगी जे बारे में लिखूं था। ॾीओ, सबक़ 23 आहे ॾीओ, ठीकु आहे बाबा। हाणे हिन जो फॉर्मेट जेको आहे इहो मुसदस जो फॉर्मेट आहे। कखां घरनि खे तूं रोशन करीं थो, ग़रीबनि जे चौरनि खे गुलशन करीं थो, लथे सिज ईअं पंहिंजो जोबन करीं थो, सहर ताईं हर जा नशीमन करीं थो, मज़ूरनि ऐं कुड़मियुनि सां हमकार आहीं, फ़क़ीरनि जे मज़ले जो सींगार आहीं। हिन में आख़िरी ॿ लाइनूं जेके पाण में हमकाफ़िया आहिनि, वरी ॿिए बंद में अचूं आहिनि उहे पाण में हमकाफ़िया आहिनि, वरी आख़िरी में ॿियनि न थियनि, इहे पाण में हमकाफ़िया आहिनि, यानी कि हीउ हिकिड़ो हीउ जेको आहे सो हिन जो जेको फॉर्मेट आहे इहो मुसदस आहे। मुसदस छाखे चइबो आहे, उहो शेर जो क़िस्म जंहिंमें 6 लाइनूं हूंदियूं आहिनि, जंहिंमें आख़िरी 4 पहिरियूं लाइनूं पाण में हमकाफ़िया हुजनि न हुजनि ज़रूरी कोन्हे को, पर आख़िरी जेके ॿ मिसरा हूंदियूं आहिनि उहे पाण में हमकाफ़िया हूंदियूं आहिनि, ठीकु आहे बाबा। हाणे उन खां पोइ असां अचूं था सबक़ 24 ख़ल्क़ जी ख़िदमत, इहो हिकिड़ो मज़मून आहे बाबा, ठीकु आहे। सबक़ 25 आहे कलंदर शहबाज़ जो मेलो, इहो बि हिकिड़ो मज़मून आहे, छो त मेले ते ज़िक्र कयो थो वञे, हिन में मेले जो ज़िक्र आहे। सिंधी ॿोली जी अहमियत, बाबा इहो हिकिड़ो जेको आहे सो दुनिया जी हर, हाणे इहो हिकिड़ो मज़मून आहे बाबा, इहो हिकिड़ो मज़मून आहे बाबा, ठीकु आहे, इहो मज़मून आहे। ऐं ॿियो हिन में पाण खे चई सघूं था मकालो बि चई सघूं था, मकालो बि चई सघूं था। मकालो छाखे चइबो आहे, मकालो उनखे चइबो आहे जेको रिसर्च पेपर हूंदो उनखे मकालो चइबो आहे, हिनखे असां मकालो बि चई सघूं था, छाकाणि त हिन में रिसर्च वधीक थियल आहिनि, हिन में हिकिड़ो मकालो आहे, ठीकु आहे बाबा। नोर ऐं नांग जी आखाणी, हाणे जॾहिं बि असां कंहिं बि कहाणीअ में किरदार जेके आहिनि असांजा उहे जानवर हुजनि, गहरे इंसान जानवर जेके आहिनि सो किरदार हुजनि, उनखे असां आखाणी चवंदा आहियूं, छाकाणि त हुन में कहाणी उनखे चइबो आहे जंहिंमें किरदार जेके आहिनि इंसान हुजनि। आखाणी उनखे चइबो आहे जंहिंमें किरदार माण्हुनि जे बदिरां जानवर हुजनि, जानदार ॿिया हुजनि, ठीकु आहे। त उनखे असां छा चवंदा आहियूं, उनखे असां आखाणी चवंदा आहियूं। इहो सबक़ 27 आहे। त असां अॼु जेको आहे सो पंहिंजो चोथों जेको असांजो निसाब आहे, असांजे निसाब जो जेको किताब चोथों आहे, उनजे हवाले सां असां डिस्कस कयो अॼु क्लास में। उनजे बाबति तव्हांखे को बि सवाल हुजे त बिंदास तव्हां मूंखां पुछी सघो था। कंहिं बि हवाले सां को सवाल हुजे, का ॻाल्हि सम्झ में न आई हुजे, तव्हां मूंखां जेको आहे टेक्स्ट करे या वॉइस मैसेज करे मूंखां पुछी सघो था।